मुझो भी कुकड़ आयो मैदान में असली विलायतिया म्या वाली दुआ छने यार बार कुकड़ में केर शर्त रखे दो रुपए भी न रखंदा में खरीद मोटा नहीं ना है के मजो ए रखी त ॾिसो न मारे न पैसा वापस जेड़ो तू तड़े तुंहिंजो कुकड़ पिटण दो केड़ी पिटण दे खुदा कंदो त पुलिस ईंदव पुलिस के पैसा ने दर को छोरे पुलिस जो संगे ठीक आ मां तो चवा एसपी साहब के एसपी के हाँ वास्तव मुझो एसपी साहब सां मला ॿुधाए त फ़कीर वेही जा वञी खबरदार दा कानून ना खिलाफ वर्जी से इन में गिरफ्तार करो ने खबर अब कना जोशना जमादार त सब बढ़िया अबू कना मेहनत छुटक अरे हलट अरे पकड़े से वटे से इन धन वडे कंज असा जो हिसाब आहे से आदे सोने मुझी मर्जी तुंदो छा धनु दमाली फकीर के नशेड़े पर थारोटी ना मालिश केव इतने 1000 रुपए 1000 करो 1000 अरे याद ना आएस मुका तू 1000 वटेस ने खबर अब कना जोशना वडा तुतुर फसो सा यो थोरे असन जे लाए बाकी तडे त वने हां इन का त कुकुड़ निकतू चंगो नदी तुस ये मुझो कुकुड़ शोडा तांगे बियो मैं फोन तो क्या हेलो डीएसपी साहब मां धनु धमाली एसपी साहब जो बोर्जी हाँ जमादार जबल जारू तो करे हाँ एसपी किथे मां ठीक है एसपी साहब के तो जमा वडा थड़े से देत कुकुर था हलो धनु ने चोट दसा ने खबर अब कना जोशना धनु धमाली फकीर जिंदाबाद जिंदाबाद हाँ फकीर के केर चवे तवे है जावने फकीर पंजो पाण के तो चवे त भला वे हे जा फकीर वने डॉक्टर सतारा तू पंजी चाहते सही है ही पर जलजला ने लुडियो जरूर आ
पर किरियो ऐं टुटो न आहे। अरडायूं ईमान सलामतीअ जो हिसो ज़रूर समझदा त न, पर अरडायुनि जे नतीजा उघरा निकिरंदा आहिनि। सतार जी मूं हासी करी होॾ करे ॼाणी वाणी कंहिंसां फिटायो आहे? न, मूं कॾहिं फ़खुरु कयो आहे? फ़खुर रब जी ज़ात खे सुहे। मूं कॾहिं कंहिं ॿिए जे नंग लाइ मेरीअ खे खई आहे? मुंहिंजी ॼाण में न आहे। न कयो आहे इहे, पर पर प्यार जो पहाड़ जॾहिं पाण वही ईंदो आहे त इंसान हुन में लुड़ी वेंदो आहे। हा न डॉक्टर, जॾहिं मां कंहिंजा नंग न तकियां ऐं को ॿियो तके त मां हुन जूं थिगड़ियूं न कयां? जी बिल्कुलु, पर इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। छो छॾियां? तुंहिंजी तबियत अञा चङी तरह सां ठीकु न थी आहे, मतां वरी बिगड़ी वञे। तुंहिंजा एहसान उमिरि भर यादि रखंदुसि डॉक्टर। एहसान? केरु कंदो आहे इहे? कंहिं वटि वक़्तु आहे एतिरो जीअं तूं ॾींहुं राति हिकु करे मुंहिंजे लाइ भॼ टुक कई आहे? पर यार मज़हर बि कोन आयो आहे। घर त तूं बि संभाले सघी पियो न डॉक्टर? बिला शक दादन, पर मज़हर ऐं मूं में फ़र्क़ु आहे। जेकी शहबाज़ ख़ान, बहराम ख़ान ऐं ॿियनि जूं साज़िशूं थियण जो इम्कान खुटकियो, उन लाइ मज़हरी मौज़ून हो। मां खेनि मुंहुं न ॾेई सघां हा। तूं ॼाणी थो दादन? इहे बि आहे सतारा। हा न दादन? भला ॿुध, डॉक्टर कॾहिं था फ़र्क़ु कनि? असांखे चवणो न आहे, हू पाण फ़ारक़ कंदा। मां चाहियां थो त समूरा ख़तरा ख़तम थियनि, मुकमिल सिहतयाब थी पोइ हलो। डॉक्टर सतारा, मां हिकु पल बि रहणु नथो चाहियां ऐं ॿुधाइण थो चाहियां उन्हनि जुरत कंदड़नि खे त दादन मौत आहे। मौत डरणो नाहे। कथुरिया, मां हिकु तुर बि तरसण नथो चाहियां। आयासीं वरी तरसण था चाहियूं। बाहियूं आहिनि, बाहियूं पेट में। कथुरिया, हे कर कंट्रोल कयो, शफन ठीक थिए। जेकॾहिं तव्हांखे वझ मिले न, मज़हर खे लेटाए रखो। जे आॾो आयो न, लेटी पवंदो। लेटाइण सोलो आहे शफन। हा, संदसि ख़बर पवेसि त शफन शेर आहे ऐं शफन जा साथी बि शेर आहिनि। अॼु खां पोइ बाक़ाइदा मैदान में लहूं था शफन। खतुरिया, अॻु बि वसा न घटायो आहे, साम्हूं न आयो। जे वझ मिलिया न, विखरियल हुजे हा। मूंखे गोॾनि ते फेर रखिया अथऊं, मां हुननि जे दोॾनि ते फेर रखंदुसि। सॼी ज़िंदगीअ जे लाइ हुन जी दुनिया उदाही कंदुसि। सभु को तो खिले, बेसाखीअ ते घुमंदे मां त मरण खां मरी विया। मां कैसे यको खट ते विहारे छॾींदोसांसि। जज़्बाती नथी शफन, सभु कम सवलाई सां कबा। जे ग़लति न समझी हिकु ॻाल्हि चवां शफन? हा चओ। पक सां नाराज़ न थींदे? न, चओ यार। मां खणूं दादन जे घरां। न कुलण न, तव्हां न, मां पाण खणंदुसि। पाण मतां सम्झो भरोसो न आहे, पर इहो कमु मां पाण कंदुमि। बाक़ी राति जो वझ वठी मज़हर खे घर में घोटे अचो। मज़हर तो छफन सां फिटाए।
न त खून थी वेंदे। सच लाइ चुप, चप चोरींदे त चट थी वेंदे। ॾींदुसि बाबा, जीअं चवंदे तीअं कंदुसि। खून जो पलां था तोड़े। मां ॾींदुसि, चवां थो न सच लाइ। वाइदो कर। वाइदो आहे, पर हिकु शर्त आहे। वहिंवार बि मूं जो ऐं शर्त बि मूंसां। वहिंवार ॾियण जहिड़ो थियण लाइ वाइदो थो वठाए न। वहिंवार ॾियण जहिड़ो? हा, मेहार मूंखां कमदारी खसराई आहे। सुञो ठाक ठलो फिकर लॻो अथव तां। मूं संगार खान खे बलगलाइण जी कई आहे, रुगो साथ ॾे। कीअं खैरू? तूं ऐं हिकु ॿियो हथु कर ऐं संगार खान वटि छांइजी ॾियो त मेहार ऐं निसार बराबरि फुरकान खां पैसा वठी फुरकान खे आजो कयो आहे। मेहार ऐं निसार गुम, मां कमदार, ऐं पोइ तुंहिंजो पूरो थींदो वहिंवार। सचल करी सजाए ॾिठा त फुरकान बि फासे ऐं साज़िशी मेहार ऐं निसार खे बि नेर पवनि। हा, कर ठा सचल। छा थो सोची सचल? सोचुमि पए त तोसां ठाह कयां ऐं साथ ॾियां। बाक़ी रहियो वहिंवार, न मिलियो त मोकिलींदोसां मलकल मोहतरे। भली, पोइ हथ मिलाए दोस्तीअ जो। मज़हर पुट, जी चाची। दादन जो हवाल आयो? जी चाची। अदो कीअं आहे सोट? बिल्कुलु ठीकु आहे। अॻु में बि त ॿुधायो। विच में चयो हुई त तबियत वरी बिगड़ी वई हुयसि। हा, पर हाणे अलाह जी महिरबानी सां बिल्कुलु ख़तरे खां निकिरी वियो आहे। अल्लाह, बाबा असांजो त को सॼण ई कोन्हे को। सोट जी सोट। अर्ज़ु कयां, मञींदे? इहा बि का ॻाल्हि आहे सोट? सोट तूं बि पाण खे पल ऐं हदो अचे त उनखे बि पल। वरी न रत जी रांदि शुरू थिए त असां सफ़ा पाहो थी वेंदासीं। सोटे, छा थियो पुट? हेॾो साञो थियो आहे ऐं उन खां पोइ मूं ते हमिलो थियो आहे। मां थाणे ते वञी अॻु में फ़रियाद न लिखायां हा त शहबाज़ ख़ान पुलिस खे बरगलाए वञे हा ऐं मां गिरफ़्तार हुजां हा। SHO ऐं DSP साहब महिरबानी कई। असांजा दोस्त धकी आहिनि ऐं सोट थी चए त असां सवड़ पाए सुम्ही पऊं। जो मुड़ियो सो जुड़ियो पुट। हिते ईअं न आहे चाची, जेको मुड़ियो सो सड़ियो। मूंखे अंदर जी बाहि वेहण नथी ॾे त दादन माठ कीअं कंदो? माठ बि कयूं त छो? असांजे करे सोट असीं निधणकियूं थी वेंदियूंसीं। हिणी न बोल सोट, रब वॾो आहे, उहो ई धणी आहे। तकबुर कई नाहे, बाक़ी इहो साञो विसारे न सघंदुसि। दुश्मन खे तूं धाड़े सबक सेखारींदुसि। अम्मा जी पुट। केसी ताईं फसाद जी कोठकीअ में फाथल हूंदियूंसीं। रब टारींदो फसादनि खे धीअ। अम्मा असांजी त को बि नथो ॿुधे। बस धीअ, दुआ जो दर न विसार। कयो त कहर अथनि न, दादन केॾी तकलीफ़ में अची वियो आहे। इहो गुबार ॿिन्ही जे दिलनि तां ॾाढो ॾुखियाईअ सां लहंदो। दादन अचे त मिंथ मेड़ कयूंसि। उन्हीअ मञियो त पोइ मज़हर बि मञे वेंदो। तूं थी चवीं अम्मा, बाक़ी मूंखे मुश्किल थो लॻे। कोन मञींदा, पंहिंजी हलाईंदा। रब सान्या ॾींदुनि धीअ। ममला फ़कीर वेहे जा वञी वरी आया आहीं विझ किरण। जॾहिं मां तोखे सुञाणा ई नथी त छाजे लाइ हिते भॻो बीठो आहीं?
निभागा मां त सुञाणा थो न त मां साथ धाणो जी धीउ आहीं। फ़क़ीर वेहे या वञे करे हितां गड़ो किरई मुंहिंजे मथां छाजे लाइ तो गड़ो किराई? मां साथ धाणो मोकिलियो आहे त जाच लई अचां त मूं महिल ॾुखी आहियां सुखी। मां हिते सुखी आहियां ॼञ सुञाणे कान ज़ोर ते घोट जी पुफी निकिर हितां त फाड़िया न पिफड़ साह खणण खां बि हले वञी। छो थी चवी वीचारे खे वीचारो दादन या शफ़न जो न्यापो खणी आयो अथई। हाय वीचारो केतिरो पंध करे आयो आहे। सफ़ा का बेक़दरी आई कदर भी नथी करी वीचारे जो। ॾीस फ़क़ीर न्यापो ॾीस ॾीस बिस्मिल्लाह ॾीस न्यापो ॾियांसि। हा हा ॾीस न्यापो मां बि त ॿुधा न। भला तू स्टाइल थी हणी। फ़क़ीर आसरो करे। हाँ मां छा थी कयां? हा स्टाइल थी हणी लेडी डायना वारा। माना त फ़क़ीर आसरो करे वेहे आसरो मिलंदो त फ़क़ीर हर रहंदो फ़क़ीर बि स्टाइल हणंदो। भला फ़क़ीर वेहे या वञे। हाँ मोआ तू तो अब तो गिची में पइजी वई निकर हर घर में आया आहिनि त या चैन जेका अथई न फिडी या गहलींदो वेंदे। अल्लाह नूर भटारे सची तो चवां त फ़क़ीर स्टाइल हणे या न हणे। निकर स्टाइल जा सका अलाए छा छा तो बकी। मां साथ धाणो जी धीउ धनु धमाली फ़क़ीर सां न विचड़। न्यापो वठ त फ़क़ीर वञे। भला इहो ॿुध न्यापे ॾियण लाइ फ़क़ीर वेहे या वञे। उमिरि जो लिहाज़ थी कयां न त अहिड़ो हशर कयां जो राज ॾिसनी ना सूरी निकर हितां। वञे तो फ़क़ीर बाक़ी फ़क़ीर सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदो आहे दुनिया सॼी घुमियल आहे। हिन माईअ वारा स्टाइल त काथां बि न ठही न लंडन न पेरिस। हेड़े फ़क़ीर तुंहिंजा तजुर्बा भला फ़क़ीर चुप ऐं निकर हितां चप चीरे ॾंद भञे फबो करे मोकिलींदी सही। सारा साथ बकवास करी बेशिकल बोलांडा मो कल में न्यापा खणी मूंसां वरी बदकलामी तो करी। निकर निकर च वञे तो फ़क़ीर वञे। डराणे हल 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 भला फ़क़ीर वेहे या वञे। आओ चवां थी हल हितां जाई वञे। आओ हल हितां ने भागन जा नार वाढन चाढ़िया वाट ते ऐं तव्हांजी त का अढ अहिड़ी आहे खुड़ी खे घुमरो अथव ॿुॾी बि नथा मारो न्यापा खणी थो अचे। शर्म कर कुझु शर्म कर। सोराब चो ही थलो खाली आ। हेॾी सारी तूं वेठी आहीं मां आहियां शफ़न आहे तोखे ही सॼो थलो खाली थो नज़र अचे। थले ते गुल नाहिन सोराब। गुलाब ऐं मोते जा बूटा अची हिन थले ते हणंदुसि गुल फुटी पवंदा। मथे में भला बोह अथई या तूतड़ सोराब। चवीं छा थी? मूंखे ईअं थो लॻे चवां हिकु सम्झी ॿी। चऊं हाणे पाणी पियार उथ। ही अक्का भरा जो मां हिन जी ॻाल्हि नथो सम्झां। जाइब या मथो नंढड़ो अथई ऐं मेॼालो वरी थोरड़ो। तोखे छा चयमि पाणी पियार। ॼई थी ॼई तव्हां हूं छो थो करी। हाँ वठ पानी।
पाण कॾहिं मूंखे पाणी पीआरियो अथई? हाँ मां तोखे पाणी पियारिया? हा छो न ॾींदे? भला ॾींदे त बुखार चढ़ी वेंदे, लही वेंदे। छॾी नथी या गैपी न छॾजांइ। चयम न त गुलफुल जी सिक लगी आ, सा सटूं थी खाए। चयोमई न त चक्कियूं आणींदुसि गुलाब ऐं मोतीअ जूं। मां चवां थी गुलड़नि जड़े नंढड़नि ॿारनि जी थले ते गुल पोख बान छा? अञा चवी तो त धाणो चवे थी। सिधो चओ न, हरू भरू दाहूं पई करी, किथां अञा बाला? मां भला नई शादी करियां? बल्ले नमूनो ॾिस नोरीड़े जो, नई शादी तो करे। माठे हणी न बूथ बहलड़ो करे छॾी। धाणो सा न फिटाए सोराब, धाणो सा न फिटाए। धाणो धड़किया न धड़की ना है। मां शफन जी शादी जी थी गाल कया। शादी कंदो त गुलन जड़ा बार ईंदा आई कुडंदा त दिल बाग बहार थींदी। ही वरी पाजी शादी जो तो सोचे? सोचींदुसि शफन लाभ त पाण लाभ। बल्ले सोचे भी दिस जाए, आने भी दिस जाए, उन्हें के भी घुट्टा नहीं मारा तो तखे भी मारा। शादी तो करे यार, धाड़ो ने धड़किया, ए धाड़ो धड़किया धड़की ने धड़की ना है। कमल दिया तुझी अखिन में लुढ़क। अम्मा अम्मा लुढ़क ही तो मिलिया आहिनि। लुढ़क लड़ी दर्द जूं लकीरूं चिटियूं करे छॾियूं आहिनि। दिया केतिरो समझायो अथम तोखे? छा अम्मा? न सोच न लाड़ लुढ़क, वक्त मरहम बणबो त सब सूर काफूर थी वेंदा। इए पाण लोड़न सां कुछ भी वरणो न आहे धीअ। अम्मा बेअख्तियार लड़ी आयल लुढ़कन के कीअं रोकियां? वरी भी साॻी ॻाल्हि हिक कन मां ॿुधी ॿिए मां कढी थी छॾे, तोखे रोकियां थी? ठीकु आहे अम्मा, दिल ते पत्थर रखी छॾींदसि। रखणो पवंदो आहे, रोकणो पवंदो आहे पाण खे। सूर केॾो ऐं कहिड़ो बि हुजे सहणो पवंदो आहे धीअ। सह पधार सह पधार। जी अम्मा। सतारा जी मूंखां को रंज रसई त माफ़ करे छॾिजे। उस्ताद बुखारी जी सिटरा कमल। कहिड़ी? कमल गुल में कोको न थींदो न थींदो। समझियसि कान सतारा। कमल त गुल आहे न, उन में कोको कीअं थींदो? कमल ऐं रंज ॾे मुमकिन ई न आहे। पर जे रंज रसियो बि सही त उनखे ख़ुशी सम्झंदुसि। इंसान आहियां सतारा, गुल न। इंसान खां जज़्बात में थी वेंदी आहे। ग़लती ऐं ग़लती कम जो सबब थी सघे थी। तूं परेशान न थी कमल। छा ख़बर रुकजी वई सतारा। चवण पे चाहिम त पंहिंजो मिलण मुक़दर में आहे बि अलाए न। मिलूं त था। मूं ॿी ॻाल्हि कई। ख़ैर तूं घणो न सोच, मां पाण एहतियात कयां पियो। छा जे सिलसिले में? तोसां मिलण जे सिलसिले में। छो? छो त ही इज़तदार घराणो आहे। तूं दादन मासी शबाना सभु इंतहाई एहतराम लाइक़ आहियो मूं लाइ। कॾहिं कॾहिं इन्हीअ प्यार खे एहतराम तां कुर्बान करणो पवंदो आहे। कमल विसारे छॾ मूंखे।
निसार वॼी वियासीं सो बि फेर वांगुरु ख़ैरू खरखणो थी लॻो आहे जेकॾहिं न कूड़ ते साबिती करे वियो त पाण वारो पटको धूड़ थी वेंदो मौला जी मेहर सां हयाती मामाती में तब्दील थी वेंदी पिटके जो ख़ैर आहे निसार का अटकल सोच मुंहिंजो मथो थो फिरे कहिड़ी अटकल सोचां में यार मुंहिंजी दिलि थी चवे असुल मों ई न चढ़ूंसि संघार खान जी हा अकुलधार वेतर ॾोही थी वञूं वझ मिली वञे ख़ैरूअ खे ऐं सरदार सच सम्झी वेही रहे मियार हिकु अटकल आई आहे कुल में कहिड़ी हिकु ख़त लिखराए सरदार खे ॾियूं फुरकान पारां ख़त ऐं हा जंहिंमें ॼाणायूं त हू दुबई हलियो वियो आहे ऐं पैसा ख़ैरू खे ॾिना अथसि ऐं रक़म मेहार बजाए ख़ैरू खे ॾेई वियो आहे एतबार कंदो हणो था टोणो मथां फीणो थी वञे ऐं जो सुभाणे हू मुर्दार अची निकिरे त पोइ न ईंदो सरदार सुझेसि थो खेसि पक त अचण माना मौत लिखरायूं कंहिंखां कोन को मिली वेंदो वञी शहर मां टपाल में विझूं था रिढ़ंदो फिरंदो मिली वेंदुसि तेतर सरदार ज़िंदगी तेल करे छॾींदो मौला जी मेहर सां तेसीं ताईं मौत ई नथा चढ़ूंसि त पोइ इहो कमु कर बि पाण अॼु को बंदोबस्तु कयां थो ठीकु आहे मन बची पऊं मौला जी मेहर सां रोज़ तो